अस्सलाम वालेकुम या अली मदद चवणो इहा ॻाल्हि हुई त कुझु जेको आहे त 10-12 साल पहिरां कंहिं जॻह ते कंहिं दोस्तनि सां वेठा कचहरी पिया कयूं। हिकिड़ो फ़नी सिस्टम हुयो, फ़नी हिकिड़ो मज़ाज हुयो। असां आहियूं फ़नी माण्हू, फ़क़ीर माण्हू आहियूं, कंहिं बि क़िस्म जी का अहिड़ी ॻाल्हि न आहे। साईं जन सां मुंहिंजो तक़रीबन सुठो वास्तो आहे। साईं जन असांजा तमामु क़ाबिल एतिराम आहिनि। 15 खां 20 साल मां साईं जन जे दुकाननि में कमु करे आयो आहियां। साईं जन जूं असां ड्यूटियूं ॾिनियूं आहिनि। पर हिकिड़े माना घटिया क़िस्म जे माण्हू जंहिं इहा माना वीडियो त न हुयो, खणी हिकिड़ी कचहरी हुई, उन कचहरीअ खे भरे करे जंहिं त मां उन वीडियो में इहो बि उनखे चवां थो त बाबा हीअ जेकॾहिं मज़ाक असां कयूं था कंहिं मूड जे हिसाब सां त भरिजो न कॾहिं बि। पर उन हिकिड़े शैतानी क़िस्म जे माण्हू, शैतानी ज़हन वारे इहो वीडियो भरे करे 15 साल पुराणी, 10 साल पुराणी वीडियो उहा उन वायरल कई आहे ऐं ब्लैकमेल करण जे करे असांखे हिन वक़्तु उनजा थोरा मूंसां इख़्तिलाफ़ जो थी विया, त उन हिसाब सां बाक़ी अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मां साईं वारनि खां, अलम पाक वारे सादातनि जी जेकॾहिं दिलि आज़ारी थी आहे त मां उन खां हथ अदब जा ॿधी माज़रत थो कयां। साईं असांजा वॾा आहिनि, साईं जन क़ाबिल एतिराम आहिनि। असांखां जेकॾहिं ग़लती थी वई आहे त असां उनजी माज़रत था कयूं। बाक़ी इहे जेके शैतान माण्हू वीडियो खे 10-12 साल पुराणी वीडियो आहे, हिकिड़ी फ़नी सिस्टम हुयो, मज़ाहिया सिस्टम हुयो, उते कचहरी लॻी पई, त उन हिसाब सां उन वीडियो असांजी शैतान माण्हू भरे करे सोशल मीडिया ते हाणे वायरल कई अथई। उन में साईं जन जी दिलि आज़ारी थी आहे। मां साईं जन खां माज़रत थो कयां, माफ़ी थो वठां। या अली मदद।